अलाए केतिरियूं उमेदूं मरी वियूं आहिनि मुंहिंजे अंदरि। अलाए केतिरियूं उमेदूं मरी वियूं आहिनि मुंहिंजे अंदरि। हाणे त मूंखे पंहिंजो दिलि क़ब्रिस्तान थो लॻे। ए पिरी जेके माण्हू तोखां पोइ रोसड़े ॾियण खां वेंदे मुंहिंजी हर मायूसी खे शख़्सियत ॾेई टहक ॾियारण में मददगार साबित थींदा हुआ, हाणे उन्हनि माण्हुनि बि मूंखे समाज जे माण्हुनि जीअं उहो चई किनारा कशी करणु शुरू कई आहे त मुंहिंजी ज़िंदगी ॾाढी परकशिश पई गुज़रे। हा, उन्हनि प्यारनि ते मयार बि कोन थो रखां, छो जो परायो जनाज़ो आख़िर केरु पंहिंजे कुल्हनि ते खणंदो। मुंहिंजूं त सभई हसरतूं दिलि में दफ़न थियल आहिनि। जंहिंजूं हसरतूं पूरियूं थियल न हुजनि उन्हई जो जनाज़ो हूंदो बि त वज़नी आहे। हा, जंहिंजूं हसरतूं पूरियूं थियल न हुजनि उन्हई जो जनाज़ो हूंदो बि त वज़नी आहे।